अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी आऊं। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। मौसीकार उस्ताद ज़फ़र अली कुरैशी, तूं यादि वरी आएं। गुज़िरियल 2 ॾींहंनि अंदरि सिंधी मौसीक़ीअ जे कंपोज़िशन खे ॿ कापारी धक लॻा आहिनि। 1 जनवरीअ ते आरबी घराणे जे अमानत गुल जे वजूद जी अमानत ज़मीन में लही वई ऐं 2 जनवरी 2011 ते गवालियर घराणे जे उस्ताद ज़फ़र अली ख़ान जहान छॾियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। आचर 19 डिसंबर 2010 ईस्वीअ ते परख जी रिकॉर्डिंग हुई। उन ॾींहुं असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे उर्स जी निस्बत सां ख़ासि रिकॉर्डिंग पे कई ऐं असांजो हिकु सरमोर रागी इंतज़ारु कराइण बावजूदि रिकॉर्डिंग ते कोन पहुतो हो। महिमान काफ़ी हुआ ऐं इंतज़ारु अजीब। बहरहाल रिकॉर्डिंग जे ख़ात्मे महिल मोहतरम प्रोड्यूसर इक़बाल सईद अंसारी हमेशह जीअं पंहिंजो अहम कार्ड कतब आंदो। साईं जो कलाम ज़रूरी हो ऐं मुरकंदड़ महकंदड़ असांजे प्रोग्राम जो कंपोज़र उस्ताद ज़फ़र अली ख़ान बसि रुगो वारनि में फणी ॾेई हल्की पफिंग कराए स्टेज ते अची वियो। आवाज़ जो कमाल त खेसि नसीबु थियल ई हो। हिन खन पल में परचन शाल पवार काफ़ी रिकॉर्ड कराई। उॾामंदड़ घड़ियुनि में उहो सभु आख़िरी भेरो साम्हूं थी रहियो। उहा का समक न हुई। रिकॉर्डिंग खां पोइ उहो ई कॉरिडोर में हिकु क़दम हलंदे मुंहिंजो शिकवो हो त अवां इंटरव्यू लाइ वक़्त जी इनायत नथा कयो। उहा ई संदसि मुरकंदड़ उज़र जी मुहिम हुई त नापा में क्लासिकल हुनर जा क्लास पियो वठां। वांदो थियां त ज़रूरु ईंदुसि। हिकु वॾे गायक जो वॾो कंपोज़र पुटु हुयो। वक़्त जी खोट त वटसि थियणी ई हुई, पर संदसि हयाती ईअं ओचितो खुटी वेंदी इहो कॾहिं कंहिं बि कोन सोचियो। पाकिस्तान ठहण खां पोइ रेडियो पाकिस्तान कराची तां जेको पहिरियों क्लासिकल प्रोग्राम नशर थियो हो तंहिंमें अहम तरीन जाइ गवालियर घराणे जे उस्ताद कुदरतुल्ला ख़ान खे नसीब थी हुई, जेको ख़ान साहब मुबारक अली ख़ान जो फर्ज़ंद हो। 1911 ईस्वीअ में उस्ताद कुदरतुल्ला ख़ान ॼाओ हो, जंहिं 1921 ईस्वीअ में शिकारपुर मां लॾे कराचीअ में सकूनत अख़्तियार कई हुई ऐं उते इल्म मौसीक़ीअ जी वंड विर्छ में मशगूल थी वियो हो। खेनि औलाद जे सूरत में कुदरत 4 पुट ऐं 4 नियाणियूं इनायत कया। पहिरियों ज़फ़र अली, जंहिं इल्म मौसीक़ीअ में पंहिंजे वालिद जी परवरती। ॿियो मोहम्मद अली, जेको डॉक्टर थियो। टियों महमूद अली, जेको रागी बणियो ऐं चौथों नौशाद अली, जेको वेल्डिंग जो कमु कंदो हो। ज़फ़र अलीअ जो ॼम 1 मार्च 1946 ईस्वीअ ते कराचीअ में थियो। पाण छाकाणि त पहिरियों औलाद हो, उन करे संदसि वॾो लाॾु खंयो वियो। शुरूआती सालनि में इब्तिदाई तालीम हासिलु करण लाइ खेसि जूना मार्केट में खत्री मोहल्ला स्कूल में दाख़िल करायो वियो, जिते हिन 4हीं जमात ताईं तालीम हासिलु कई। उन खां पोइ खारा दर्जे ओखाई मेमण स्कूल में पढ़ंदे हिन 1963 ईस्वीअ में मैट्रिक पास कई, जंहिंखां पोइ सिंध मुस्लिम कॉलेज मां 1968 ईस्वीअ में BA पास करे ग्रेजुएट बणियो। फ़ने मौसीक़ीअ जे पिड़ में हिन पंहिंजे ॾाॾे ख़ान साहब मुबारक अली ख़ान जो हथु झले वरितो ऐं शुरूआती सबक़ ख़ासि वरिता। सफ़र तइ कंदे हिन पंहिंजे वालिद उस्ताद कुदरतुल्ला ख़ान खां बि फैज़ पिरायो ऐं आहिस्ते आहिस्ते हिन सां गॾु महफ़िलुनि में हाज़िरी ॾियणु शुरू कई। 1965 ईस्वीअ में रेडियो पाकिस्तान कराचीअ जे स्टेशन डायरेक्टर ज़फ़र हुसैन प्रोग्राम ऑर्गेनाइज़र जमील ज़ुबैरी मार्फत खेसि ॿुधो। ज़फ़र अलीअ उन मौक़े लाइ फैज़ अहमद फैज़ जे सिटुनि जी चूंड कई हुई। यादे ग़ज़ाल, चश्मा ज़िक्र, सुमन अज़ारा कंपोज़िशन इनायत शाह साहब जी हुई ऐं उन ई ज़फ़र अलीअ जे आवाज़ खे जहान शोहरत में बाक़ाइदे इनायतुनि सां नवाज़णु शुरू कयो। उन ई ज़माने में ई हिकु रागी बणजण खां पोइ ज़फ़र अलीअ खे उहो शौक़ु थियो त हू हिकु मौसीक़ार बणिजे।
तंहिं ज़माने में हू ग्रेजुएशन जे आख़िरी मरहले में हो। जॾहिं खेसि मौसीकार बणजण जी आछ मिली, उस्ताद कुदरत अल्लाह ख़ान मिज़ाज जो ॾाढो सख़्तु हुयो। ज़फ़र अलीअ खे उहा क़तई इजाज़त कान हुई त हू को तालीम खां सवाइ कंहिं ॿिए तरफ़ इज़ाफ़ी ध्यानु ॾिए। दिलि जे हथां मजबूर थी ज़फ़र अलीअ फ़िल्म लजरख जी मौसीक़ी ॾेई छॾी। उहा ॿी ॻाल्हि हुई जो फ़िल्म जे स्क्रोल ऐं रिकॉर्डनि ते संदसि नालो ज़फ़र अली कुरैशी छपियो। फ़िल्मी दुनिया में हिन जेको पहिरियों गीत कंपोज़ कयो हो, तंहिं लाइ हिन आवाज़नि जी चूंड कई हुई निशी ऐं इक़बाल अलीअ जी, ऐं ॿोल हुआ मूसा कलीम जा। साह में तूं, अखिड़ियुनि में तूं ऐं दिलि में तूं ई रहीं थो। उन इहो फ़िल्म जी हिकु ॿी कंपोज़िशन निगत सीमा ऐं ताज मुल्तानीअ जे आवाज़नि में उन दौर में हर चप ते शाह साईंअ जो कलाम हुयो, मुंहिंजो लालण आयो पेही वेड़ा सूर सभेई। लजरख खां पोइ त वटसि ॼण फ़िल्मी दुनिया जी कतार लॻी वई, पर हिन पंहिंजे कम जी चूंड तमामु सलीक़े सां कई। प्रोड्यूसर फज़ंद अली कुल्फ़ी वाला जी फ़िल्म धरती दिलवारनि जी, जंहिंखे ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहब जी हिदायतकारी नसीब थी हुई, ज़फ़र अलीअ जे फ़न खे वधीक निखारे छॾियो। तंहिंखां सवाइ महमूद लासीअ जी फ़िल्मुनि दोस्तनि जो प्यार ऐं प्यार की जीत लाइ बि हिन मौसीक़ी तरतीब ॾिनी। मशहूरु पेशकार रॉबर्ट मल्क जी फ़िल्म बॉयफ्रेंड, जंहिंजो नालो पोइ छेल छबीला रखियो वियो, जी ज़फ़र अलीअ मौसीक़ी त तरतीब ॾिनी, पर उहा फ़िल्म कॾहिं बि रिलीज़ न थी सघी। पछतो फ़िल्म शीरी फ़रहाद बि उस्ताद ज़फ़र अलीअ जे क्रेडिट ते ई आहे। तंहिंखां सवाइ हज़ारे गीतनि, ग़ज़लनि, काफ़ियुनि, दौरे जदीद जे अंगनि, सिंधी, उर्दू ऐं बलोचीअ में सवें कैसेटुनि में ज़फ़र अलीअ जे कमाल फ़न खे मुंतक़िल कयो आहे। उस्ताद सॼी उमिरि का नौकिरी न कई। उस्ताद सॼी उमिरि का नौकिरी न कई, हिन सिर्फ़ु मौसीक़ीअ सां निबाह कयो। हयातीअ में सिर्फ़ु हिकु भेरो मुल्क खां ॿाहिरि वियो ऐं बम्बईअ में परफॉर्म कयो आहे। खेसि 2 भेरा PTV एवॉर्ड मिली चुको। 1971 ईस्वीअ में संदसि शादी थी हुई ऐं सादे सूदे ज़फ़र अलीअ खे गुलाब जे ख़ुशबू, अछो रंग, सादो खाधो, विच थरो मौसम ऐं कराचीअ जो शहर बेहद पसंदि हुआ। हिकिड़ी न्याणी हिना ऐं 3 पुटनि मुनवर अली, काशिफ़ अली ऐं रजब अलीअ जे वालिद। हिन गुणी वजूद खे रजब अलीअ में पंहिंजो अक्स नज़र ईंदो हो। ज़फ़र अलीअ जी कंपोज़िशन में अजीब कशिश हूंदी हुई। तव्हां संदसि कयल पोरिहे जो तवाज़ुन ॾिसंदव त हैरत थिए थी। हिन साहिल आज़ाद जी नात तमन्ना आहे मुदत खां उहा साहिल जे सीने में पाण कंपोज़ करे ॻाई। नज़र हुसैन जी मौसीक़ीअ में साहिबा अख्तर जो क़ौमी गीत या रब मेरे वतन का परचम बुलंद रखना हिन बहितरीनु ॻायो। मथां वरी जोग कानड़ा में इमदाद हुसैनीअ जूं सिटूं कंपोज़ करे रिकॉर्ड करायईं। तुंहिंजा सपना निंड अचे त ॾिसां फ़िल्म दोस्तनि जो प्यार में रूना लैला जो ॻायल प्यार कयो सिंगार अला, महनाज़ जे आवाज़ में चांदी बदन मुंहिंजो, ख़दीजा ज़ुलेखा जे आवाज़नि में मां ॾाढी ख़ुशि थी, जे बलोची तर्ज़ सोडा पुट सिंधुजा में मोहम्मद यूसुफ ऐं साथियुनि जे आवाज़नि में मुश्ताक जिसकाणीअ जी शाइरी, पीरनि फ़क़ीरनि जी सिंधड़ी सुवारी ऐं रूना लैला जे आवाज़ में रुत मस्तानी मुंहिंजा जानी थी सताए त पब्लिक खे अजीब मोह में जकड़े छॾियो। रूना लैला जो ॻायल जीत मुंहिंजी थींदी ऐं तुंहिंजी थींदी हारड़े, ऐं सभ खां वधीक त महजबी कज़लबाज़ जे आवाज़ में शमशीर हैदरीअ जूं सिटूं तूं यादि वरी आहे ॼण संदसि रूह में रचियल हुयूं। परख जे बैकड्राप में हू साज़ींदड़नि जे हुजूम में वेही छेड़खानी कंदे ओचितो तूं यादि वरी आहे जी धुन वॼाए छॾींदो हो। स्टेज तां मां ॾांहुंसि निहारींदो हुउसि त उहा ई शरारती मुर्क पान खाईंदड़ चपनि खे जकड़े वठंदी हुई। परवरदिगार उन मुर्कंदड़ महकंदड़ असांजे उस्ताद ज़फ़र अलीअ ते करम जी इनायत जो अर्ज़ु आहे। तूं बख़्शणहार आहीं, तोखां सवाइ केरु बख़्शे सघे थो। छपियल अंगारो 4 जनवरी 2011 ईस्वी।